पौलुस जो ॿिए थेसलूनियन लाइ ख़त हिन ते अभ्यास करे रहिया आहियूं। पिछले वक़्त असां ॿिए थेसलूनियन जो 2 अध्याय ऐं 2 वचन पढ़ियोसीं। असां हुन ते ही अञा कुझु देरि मनन करण वारा आहियूं। त हलो असां हाणे अॻिते वधूं। न वचन न ख़त जे द्वारा। शायदि कोई थेसलूनियन जे विच इहो ख़त या इहा ॻाल्हि फेराइनि पिया त प्रभुअ जो ॾींहुं अची वियो आहे। इहा ॻाल्हि बि रुचिकर आहे त हमेशह अहिड़े संत जो गठु असांजे विच में हूंदो आहे जेके सम्झंदा आहिनि त हुननि खे सिधो प्रभुअ खां ख़बर मिलंदी आहे। उहे इहो कोन सोचींदा आहिनि त हुननि खे परमेश्वर जे वचन जो अभ्यास करणु खपे। उहे कल्पना कंदा आहिनि त हुननि खे पंहिंजी ख़बर सिधो सपननि या दृष्टाननि जे द्वारा या ख़ासि प्रकटीकरण जे द्वारा प्राप्त थी वेंदी आहे। हाणे दोस्त, मां इहो मञां थो त सॼी ख़बर टेलीफोन तां ई सिधी मिलणु ॾाढी आसान आहे। अगरि तव्हांखे स्कूल वञणु या बाइबल खणी हुन जो अभ्यास करणु कोन थो पुॼे, पर उहो सिधो परमेश्वर खां कोन ईंदी। त थेसलूनिका में इहा ख़बर फैलिजे पई ऐं इहा हिकिड़े ख़ासि प्रकटीकरण वांगुरु हुई जंहिं जे बारे में पौलुस हुननि खे ॿुधायो ई कोन हुयो। न ख़त जे द्वारा। हिन सां इहा ख़बर थी पए त कोई जाली ख़त फिराए रहियो हुयो, या शायदि कंहिं चयो हूंदो त हुननि अहिड़ो ख़त ॾिठो आहे, या ख़त जे द्वारा जेको मञियो असांजे तरफ़ां आयो हुजे। हिन जो मतिलबु आहे त उहे माण्हू इहो चवनि पिया त उहो ख़त शायदि पौलुस खां, तिमुथियुस खां या सिलवानुस खां आयो आहे। हुननि इहा ॻाल्हि फैलाई हुई त प्रभुअ जो ॾींहुं अची पहुतो आहे। हिन जे करे थेसलूनिका जे विश्वासियुनि में समस्या निर्माण कनि पिया, ऐं असां ॾिसी सघूं था छो उहे अत्याचार सही रहिया आहिनि। छो त हुन ते मुश्किलूं अचनि पियूं त कंहिंखे बि इहो चवणु ॾाढो आसान थी सघे पियो त ॾिसो, इहो ई उहो महान संकट आहे जंहिं में असां आहियूं। प्रभु जो ॾींहुं अची वियो आहे। प्रभुअ जो ॾींहुं, इहे तकनीकी अखर आहिनि जेको ॿुधाइनि था त उहो वक़्तु हुन महान संकट सां शुरू थींदो ऐं सहस्राब्दीअ ताईं हलंदो रहंदो। इहो उहो ॾींहुं आहे जेको न्याय सां शुरू थींदो। योएल पंहिंजी अॻकथीअ जे 2 अध्याय में प्रभुअ जे ॾींहं जो कुझु वर्णन कयो आहे। पेंतिकुस्त जे ॾींहं ते पतरस बि हुन अॻकथीअ मां ॿुधायो। प्रेरितनि जे किताब जे 2 अध्याय ऐं 20 वचन में पतरस चवे थो, प्रभुअ जे महान ऐं तेजस्वी ॾींहं जे अचण खां पहिरियों सिजु अंधेरो ऐं चंडु खून सो थी वेंदो। पक ही पेंतिकुस्त जे ॾींहं ते हीअं कोन थियो हुयो। मसीह खे क्रूस ते मरण ते भूकंप थियो हुयो ऐं अंधकार छाइजी वियो हुयो, पर पेंतिकुस्त जे ॾींहं ते हीअं कुझु बि कोन थियो हुयो। तॾहिं आकाश में वॾी आंधीअ जहिड़ो सनसनाहट जो शब्द थियो ऐं जेके बि उपस्थित हुया हुननि मथां अग्नि जी जिबूं नज़र पियूं अचनि। आंधी त बिल्कुलु न हुई, पर सॼे शहर में अहिड़ो आवाज़ अची थियो ऐं हुन जे करे सभी मंदिर जे तरफ़ ॾुकण लॻा, इहो ॾिसण लाइ त छा थी रहियो हुयो। तव्हां सम्झी रहिया आहियो त इहे माण्हू नशे में आहिनि, हीअं पतरस हुननि खे चवे थो। न, हीअं कोन्हे, इहे सभी पवित्र आत्मा सां भरिजी विया आहिनि। हाणे योएल जी अॻकथीअ जे करे यहूदी इहो विश्वास कंदा हुया त अहिड़ो ॾींहुं ईंदो जॾहिं परमेश्वर पंहिंजी पवित्र आत्मा सभिनी देहुनि ते उंडेलींदो। पतरस वरी प्रभुअ जे ॾींहं जो वर्णन पंहिंजे ख़त में कयईं। पहिरें थेसलूनियन जे 5 अध्याय में असां पढ़ियो, उहो ॾींहुं तव्हां ते चोर वांगुरु अची पवंदो। असां इहो बि ॾिठो त कलीसिया लाइ उहो ॾींहुं चोर जहिड़ो कोन अची पवंदो। कलीसिया खे जागृत थी मसीह जो इंतज़ारु करणो आहे।
उहो त हुन सुमंदर दुनिया लाइ चोर जहिड़ो ईंदो। पतरस जे ॿिए ख़त जे 3 अध्याय जे 10 वचन में असां पढ़ूं था, हुन ॾींहुं आकाश वॾी हड़हड़ाहट जे शब्द सां वेंदो रहंदो ऐं तत्व घणा ई तपी करे पिघलजी वेंदा ऐं पृथ्वी ऐं हुन मथां जा कम जली वेंदा। वरी पेंतिकुस्त जे ॾींहं ते इहो कोन थियो। ॿियो वचन जेको इहो ॾेखारे थो त प्रभु जे ॾींहं जो कलीसिया सां कोई संबंध कोन्हे, उहो आहे प्रकाशित वचन जी किताब जे 6 अध्याय जो 7 वचन। छो त हुन जे प्रकोप जो भयानक ॾींहुं अची पहुतो आहे, हाणे केर बि सघे थो। अॻिते वधंदे असां 2 थिस्सलुनीअ जो 2 अध्याय ऐं 3 वचन पढ़ंदासीं। कंहिं बि रीतिअ सां कंहिंजे बि धोखे में न अचिजो, छो त उहो ॾींहुं न ईंदो जेसिताईं धर्म जो त्याग न थी वञे ऐं उहो पाप जो पुरुष अर्थात विनाश जो पुटु प्रगट न थिए। कंहिं बि रीतिअ सां कंहिंजे बि धोखे में न अचिजो। अगरि असांखे धोखे में कोन पाइणो आहे त अचो पौलुस जी सलाह ॿुधूं। छो त उहो ॾींहुं न ईंदो। कहिड़ो ॾींहुं? प्रभु जो ॾींहुं, कलीसिया जो मथे खयो वञण वारो ॾींहुं न। प्रभु जो ॾींहुं हुन वक़्त ताईं कोन ईंदो जेसिताईं 2 ॻाल्हियूं कोन थियूं आहिनि। पहिरीं धर्म जो त्याग ऐं ॿी पाप जे पुरुष अर्थात विनाश जे पुट जो प्रगटीकरण। प्रभु जे ॾींहं जी शुरूआत थियण खां पहिरियों इहे 2 ॻाल्हियूं थियण खपनि ऐं अञा ताईं ॿिन्हिनि मां कोई बि कोन घटियूं आहिनि। पहिरियों धर्म जो त्याग थियणो आहे। घणाई ॼणा हिन खे प्रभुअ में विश्वास त्यागण चवंदा आहिनि, पर हुन जी माना हिन ॻाल्हि खां घणी वधीक आहे। हुन अखर जे अभ्यास सां इहो साबित थो थिए। धर्म त्यागण लाइ यूनानी अखर अपोस्टासिया वापरियो वियो आहे। बुनियादी अखर जी माना आहे त्यागे छॾणु या कढी छॾणु। पौलुस चवे थो त प्रभु जे ॾींहं जे अचण खां पहिरियों ॿाहिरि कढण जो वक़्तु थियणु आहे। इहो भी 2 नमूननि जो थींदो। पहिरियों, संगठित कलीसिया विश्वास खां परे थी वेंदी, पर जॾहिं प्रभु वरी सां ईंदो तॾहिं पूरे तरीक़े सां विश्वास त्याग थियल हूंदो ऐं उहो थी कोन सघंदो जेसिताईं खरी कलीसिया खे कढियो कोन वियो आहे। असांजे प्रभुअ पुछियईं, जॾहिं मनुष्य जो पुटु पृथ्वीअ ते ईंदो, छा हुन खे उहो विश्वास लधंदो? जीअं लूका जे 18 अध्याय जे 8 वचन में ॿुधायो वियो आहे। जॾहिं उहो चवे थो उहो विश्वास, त हुन जो मतिलबु हुन सच जी दह सां आहे जेकी उहो पाण हिते छॾे वियो। हुन जे सवाल जो जवाबु आहे न। जॾहिं उहो हिते वरी सां मोटंदो त हुन खे विश्वास कोन मिलंदो। 2 शयुनि जे करे पूरे तरह सां विश्वास त्याग थियो हूंदो। पहिरियों, संस्था जे रूप में थियल नाले मात्र कलीसिया विश्वास ऐं धर्म त्यागे छॾियो आहे ऐं ॿियो, अञा हिकु निकाल थियो आहे, धरतीअ मां खरी कलीसिया जो नेकाल। खरी कलीसिया जो नेकाल या कढियो वञणु संस्था रूपी नाले मात्र कलीसिया जे विश्वास ऐं धर्म त्याग वटि वठी अचे थो। प्रभुअ जे ॾींहं जी शुरूआत कोन थी सघे, न ई हुन महासंकट जे काल जी जेसिताईं खरी कलीसिया जो कढियो वञणु कोन थियो आहे। पौलुस हिते कलीसिया जो मथे उठायो वञण जे बारे में बारीकीअ सां कोन ॾिसी रहियो आहे, छो त पंहिंजे पहिरें ख़त में हुन जे बारे में लिखियो अथई। छो त प्रभु पाण ई स्वर्ग मां लही ईंदो, हुन वक़्तु ललकार ऐं प्रधान दूत जो अखर ॿुधणु ईंदो ऐं परमेश्वर जी तुरही फूंकी वेंदी ऐं जेके मसीह में मुअल आहिनि उहे पहिरियों ई उथंदा। तॾहिं असां जेके जीअरा ऐं बचियल रहंदासीं हुननि सां बादलनि ते खयां वरिता वेंदासीं त हवा में प्रभु सां मिलूं ऐं इन्हीअ रीतिअ सां
असां सदाई प्रभु सां गॾु रहंदासीं। इहे अखर असां थिस्सलुनीअन जे पहिरें पत्र जे 4 अध्याय जे 16 ऐं 17 वचन में ॾिठासीं। उहो हुन कलीसिया जो ॿाहिरि कढणु, हुन जो धरतीअ तां नेकाल करणु आहे, जेकी हुन वक़्त में संस्था रूप जी नाले मात्र कलीसिया आहे ऐं हिते हेठि छॾी वई हूंदी, पूरे रीतिअ सां विश्वास त्यागे छॾंदी। प्रकाशित जुमलनि जे 17 अध्याय में असां हिन कूड़े कलीसिया जी तस्वीर हुन वॾे वेश्या में पायूं था। दुदुकिया जी उहा कलीसिया जेकी प्रकाशित जुमलनि जे किताब में 7वीं ऐं आख़िरी कलीसिया आहे, दुखदायक हाल में आहे। असां शायदि हुन जे काल में रहिया पिया आहियूं। जॾहिं खरा विश्वासी हली विया हूंदा, उहा अञा बेहाल थींदी ऐं अंत में पूरे तरह सां विश्वास त्याग थींदो। धरतीअ जे दृष्टिकोण खां विश्वासियनि जो कढियो वञणु इहो हिकु त्याग वांगुरु आहे। स्वर्ग जे दृष्टिकोण खां इहो मथे खयो वञणु या छिकी वठणु या उथायो वियो वञणु आहे। मुंहिंजे ख़्याल सां जग हुन वक़्तु कुझु हीअं चवंदो, अरे छा राहत जी ॻाल्हि आहे, उहे हाणे हली विया आहिनि। उहे सम्झनि था त मां ऐं ॿिया बाइबल शिक्षक हुननि जे नकनि में दम करे रखियो हुयो ऐं जॾहिं उहे हली विया आहिनि, जग ख़ुशी मनाईंदो। हुननि खे हिन जी ॼाण कोन्हे त हुननि लाइ उहो वॾे दुख जो ॾींहुं साबित थींदो। जगत हिन भ्रम में हूंदो त 10 शतक जे आसीस में उहे प्रवेश करे रहिया आहिनि, इहो न सम्झंदे त उहे असल में महासंकट जे काल में प्रवेश करे रहिया आहिनि। अहिड़ो संकट जो वक़्तु जहिड़ो हिन जगत पहिरियों कॾहिं कोन ॾिठो आहे। हिकु ॾींहुं हिकिड़ो सेनापति रेलगाॾीअ में चढ़ी रहियो हुयो। संदसि खे मोकल ॾियण लाइ हुन जी ख़ूबसूरत ज़ाल ऐं क़ीमती नंढड़ो ॿारु गॾु हुयसि, पर उहे अहिड़ा दुखी पिया लॻनि। कुझु मिंटनि खां पोइ जॾहिं विदाई जो वक़्तु अची वियो, उहे बीह रहिया। हुन पीउ ॿिन्हिनि खे भाकी पातईं ऐं छरो रुनो ऐं बसि पोइ पंहिंजो थेलो खणी हुतां गुम थी वियो रेल जे दॿे में। उहो हिकु निकिरी वञणु हुयो, हिकु प्रकार जो त्यागणु ऐं कढियो वञणु। उहा जवान ज़ाल हुन ॿार खे खणी आस्ते आस्ते ॿाहिरि हलंदी थी, हुन जे अखियूं मां ॻोरा वाईंदे वाईंदे। छा त दुख जी ॻाल्हि हुई। हाणे वेचारीअ लाइ ज़िंदगी मुश्किल हुजण वारी हुई। हीअं ई कुझु हिन जगत लाइ थींदो। जॾहिं खरी कलीसिया वेंदी, घणाई असांखे वेंदे ॾिसी ख़ुशि थींदा। ढिले क़िस्म जी सिख्या ॾियण वारा असां छुटकारो पाइण ते उल्लासित थींदा, जश्न सभु मनाईंदा, पर हुननि खे हिन जी ॼाण कोन्हे त हुननि लाइ अहिड़ो मुश्किल थींदो। उहे महासंकट जे काल में प्रवेश करे रहिया आहिनि। ॿी ॻाल्हि ज़रूरु थियणी आहे त उहो पाप जो माण्हू विनाश जो पुटु प्रगट थींदो। जॾहिं उहो प्रगट थिए थो, महासंकट जे काल जी शुरूआत थी चुकी हूंदी। हुन शख़्स खे यूहन्ना मसीह विरोधक सॾे थो। शास्त्र में हिन शख़्स लाइ 30 शीर्षक इस्तेमालु कया विया आहिनि। झूने नियम जो उहो विषय आहे। उहो शैतान जो माण्हू हुजण वारो आहे। उहो माण्हू आहे जेको रोमी साम्राज्य खे वरी हिकु साण कंदो ऐं आख़िर में सॼे जगत जो हिकु तानाशाही शासक थी वेंदो। उहो हिन जगत खे फसाईंदो। शायदि अॼु उहो असां विच हूंदो, पर उहो पंहिंजे जाइ ते कोन ईंदो या पाण प्रगट कोन थींदो जेसिताईं हुन महासंकट जे काल जी शुरूआत कोन थी थिए। पौलुस असांखे उन्हीअ जे बारे में अञा ॿुधाए थो। हाणे थिस्सलुनीअ जे 2 अध्याय जे 4 वचन में असां इहो पढ़ूं था, जेको विरोध कंदो आहे ऐं हर हिक सां जेको ईश्वर या पूज्य चवारींदो आहे, पंहिंजे पाण खे वॾो बीहारींदो आहे,
हेसि ताईं त उहो परमेश्वर जे मंदिर में वेही करे पंहिंजे पाण खे ईश्वर बीहारींदो आहे। हुन जो हिकिड़ो दावो इहो हूंदो त उहो परमेश्वर आहे। प्रकाशित वचन जे 13 अध्याय में असां ॾिसूं था त समुंदर मां जेको जानवर निकिरे थो, यानी मसीह विरोधी, उहो पश्चिमी यूरोप खे गॾु करे थो ऐं हुन खे वरी सां इकठो थो करे। जॾहिं उहो हीअं कंदो त पाण खे परमेश्वर करे ॾेखारींदो। दुनिया इहो सोचंदी त उहो मसीह आहे। उहो हिकु वॾो कूड़ आहे। हाणे असां ॿिए अध्याय जे 5 वचन खे पढ़ंदासीं। छा तव्हां खे स्मरण कोन्हे त जॾहिं मां तव्हां जे हिते हुयुसि त तव्हां सां इहे ॻाल्हियूं कंदो हुयुसि? पौलुस हिननि ॻाल्हियुनि जे बारे में ॻाल्हाईंदे हिचकिचायो कोन हुयो। कोई चवंदा आहिनि त हिकिड़े प्रचारक खे हिननि विषयनि ते ज़ोर कोन ॾियणु खपे, पर पौलुस त ॾिनो हुयो। पौलुस चवे थो, जॾहिं मां तव्हां सां हुयुसि, मां तव्हां खे हुन जे बारे में ॿुधायो हुयो। हाणे अॻिते वधंदे असां अञा दिलचस्प ॻाल्हियूं ॾिसंदासीं। ॿिए थिस्सलुनीअनि जो 2 अध्याय ऐं 6 वचन। तव्हां हुन शइ खे ॼाणींदा आहियो जेको हुन खे भी रोके रहियो आहे त उहो पंहिंजे ई वक़्त में प्रगट थिए। दुष्ट दुनिया खे केरु रोके सघंदो आहे? उहो हिकु ई आहे जेको रोके सघंदो आहे, ऐं उहो पवित्र आत्मा आहे। शासन कोन रोके सघंदा आहिनि, उहे कोन था रोकनि। रोमियो राज कोन रोके सघियो, उहो पाण ई हिकिड़ी दुष्ट ताक़त हुई। 7 वचन हाणे असां पढ़ंदासीं। त पढ़ूं ॿिए थिस्सलुनीअनि जो 2 अध्याय ऐं 7 वचन। छो त अधर्म जो भेद हाणे भी कमु कंदो वेंदो आहे, पर हाणे हिकु रोकण वारो आहे, ऐं जेसिताईं उहो परे न थी वञे उहो रोके रहंदो। अधर्म जो भेद, हिन जो कमु पौलुस जे ॾींहं में ही चालू थी वियो हुयो, ऐं उहो कमु जारी रखे रहियो आहे। मत्ती जे 13 अध्याय में प्रभु ईश्वर हिकिड़ी नीति कथा ॿुधाई जेकी अॼु जे दुनिया जी परिस्थिति प्रगट करे पई। इहे स्वर्ग जे राज जा भेद आहिनि, ऐं उहे अॼु जी दुनिया जी ऐं अॼु जी कलीसिया जी परिस्थिति सम्झाइनि था। परमेश्वर जो वचन ॿाहिरि जग जे ज़मीन में सुठे बिज जहिड़ो बोयो वञी रहियो आहे, पर हिकिड़े दुश्मन अची जंगली बिज बोए छॾियईं। जंगली बिज ऐं सुठा या कणक जा बिज ॿई गॾु ई वधी रहिया आहिनि। परमेश्वर जो वचन ऐं अधर्म अॼु ॿई गॾु वधी रहिया आहिनि। हिकिड़े पासे दुनिया अञा बिगड़ंदी थी वञे ऐं ॿिए पासे दुनिया सुधरी रही आहे, छो त मुंहिंजे ख़्याल में अॼु परमेश्वर जो वचन अहिड़े नमूने दुनिया में फैलिजी रहियो आहे जंहिं नमूने इतिहास में कॾहिं बि कोन थियो वियो हुयो। दर खुलियल आहिनि, वचन वधी रहियो आहे, कणक जा बिज वधी रहिया आहिनि, पर साॻे ई वक़्त ते जंगली बिज बि वधी रहिया आहिनि। अधर्म बुराई खां बुराई ताईं वधंदो वेंदो, पर पवित्र आत्मा शैतान खे इहो वक़्तु कोन खणणु ॾींदो। जॾहिं पवित्र आत्मा खंयो वेंदो तॾहिं हीअं थींदो ॼण त शीशीअ जो ढक कढियो वियो आहे ऐं हुन ॾींहुं अधर्म जो द्रव सॼी दुनिया में पेटियो वेंदो। पवित्र आत्मा ॿाहिरि कॾहिं हली वेंदो? उहो कलीसिया सां गॾु ई ॿाहिरि हली वेंदो। छा पवित्र आत्मा हुन महान संकट जे वक़्त ते दुनिया में कोन हूंदो? हाँ हूंदो। छा उहो पेंतिकुस्त जे ॾींहं खां पहिरियों जग में कोन हुयो? उहो पक ई सां हिते हुयो। उहो झूने नियम जे ॾींहं में भी उपस्थित हुयो, पर उहो अलॻि ई उद्देश्य सां हुयो ऐं कलीसिया खे ॿाहिरि कढियो वञण खां पोइ उहो ॿिए कम सां हिते हूंदो। हाणे परमेश्वर जो आत्मा असांखे छुटकारे जे ॾींहं ताईं मोहर लॻाए बंदि कयो आहे, ऐं हुन ॾींहं ते उहो असांखे प्रभु ईश्वर जे साम्हूं पेश करे हुन जे हवाले कंदो। अगरि पवित्र आत्मा हीअं न करे त असां हुन ॾींहं ताईं कॾहिं बि न पहुची सघूं। हीअं करण खां पोइ शायदि पवित्र आत्मा वरी हेठि अची उहो कमु शुरू कंदो जेको उहो पहिरियों कंदो हुयो।
पर उहो दुष्टता खे कोन रोकींदो। उहो शैतान खे हुन जो वक़्तु खणणु ॾींदो। मुंहिंजो विश्वास कयो, हुन ॾींहं ते जॾहिं शैतान राज कंदो, मूंखे हिते पृथ्वीअ ते कोन हुजिणो आहे। हाणे ही हालति एॾी बुरी नज़र अची रही आहे त तॾहिं छा थींदी जॾहिं हुन जे हथ में ॾींहुं ॾिनो वेंदो। छा त अचंभे जूं इहे ॻाल्हियूं आहिनि। पर मुंहिंजा दोस्त, ॿुधी वठि, छोकी हे सभु शयूं हिन धरतीअ ते जल्दी अचण वारियूं आहिनि। पर छा तूं पाण खे तयारु कयो आहे त तूं हिन मां बची वञे? अगरि न, त हींअर तूं करे थो सघें, पंहिंजी ज़िंदगी ईशूअ खे ॾेई छॾ। हुन खे पंहिंजो उद्धारकर्ता ऐं प्रभु ठाहे करे पंहिंजो जीवन समर्पित करे छॾ। हुन सां तूं हिन कठिन महासंकट मां बची वेंदे। अॼु असां हिते ई रोकींदासीं। ॿिए प्रोग्राम में असां अॻिते वधंदासीं। तेसिताईं परमेश्वर तव्हांखे आसीसित करे।